अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो शहजादो मास्टर मंजूर सिंधी सुरन ऐं साज़न जो जादूगर ऐं शहजादो सॼो वींदड़ फनकार मास्टर मंजूर सिंधी फनकार मास्टर मंजूर के कंहिं मारायो छा असल में उन ख़ुदकुशी कई या उनखे मारियो वियो? जे मारियो वियो त मास्टर मंजूर जो असल कातिल केरु आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन बि ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंधी गीतनि जो लाडलो ऐं शहज़ादो फनकार सॼो वींदड़ मास्टर मंजूर सिंधी फनकार मास्टर मंजूर 8 जुलाई 1974 में ॻोठ नौठारो तालके मीरो ख़ान ऐं ज़िले लारकाणे में उन वक़्त जे मशहूर फनकार मिठड़े फ़क़ीर जे घर में जनम वरितो। संदन मिठड़े फ़क़ीर नालो क़दर हुसैन रखियो ऐं केस्ट कंपनी तरफ़ां ज़बरदस्त आवाज़ ॾिसी ऐं ॿुधी संदन नालो मास्टर मंजूर रखियो। मास्टर मंजूर खे नंढपण खां ई ॻाइण जो शौक़ु हो। मास्टर मंजूर खे क्रिकेट जो भी शौक़ु हो ऐं उन वक़्त जो बेहतरीन क्रिकेट प्लेयर हो। मास्टर मंजूर शुरुआती तालीम पंहिंजे ॻोठ खां हासिल कई ऐं बाद में जॾहिं लॾे कंबर अची वेठा त बक़ाया रहियल तालीम कंबर में ई पूरी कयई। मास्टर मंजूर जो पहिरियों एल्बम 1985 ईस्वी धारे रिलीज़ थियो। मास्टर मंजूर 11 सालनि जे उमिरि में ई फनकारी शुरू कई। मास्टर मंजूर के रेडियो पाकिस्तान ते नसीर मेमन मुतारिफ़ करायो। मास्टर मंजूर सिंधी चैनलनि जो भी मशहूर फनकार हो। मास्टर मंजूर जो गीत केटीएन ते ॻायल काफ़ी मशहूर थियो। पोइ त शोहरत जे बुलंदनि ते पहुचण बाद अचानक 22 अप्रैल 2012 ते हैदराबाद में उन जे घर में ई उन जो लाश मिलियो। वाक़े खे ख़ुदकुशी करार ॾिनो वियो ऐं वादी हुसैन कब्रिस्तान में दफ़न कयो वियो। चवंदा आहिनि त जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं। किन चयो त मास्टर मंजूर खे उन जी पंहिंजी घरवारी मारियो ऐं किन वरी चयो त उन खे उन जे मामे मारायो ऐं किन वरी उहे बि इल्ज़ाम लॻाया त मास्टर मंजूर खे उन जे भाउ मुश्ताक मारायो। पर हक़ीक़त में मास्टर मंजूर लाइ हर अख आली हुई। उन वक़्तु इन खां वधीक बहितर रब ई ॼाणे थो त मास्टर मंजूर ख़ुदकुशी कई या उनखे मारियो वियो। उम्मीद आहे त हिनड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।